बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम बेरो टाइम खणी अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। अॼोको असांजो प्रोग्राम जेको आहे उहो बल्दियाती जेको टेन्योर हाणे पूरो पियो थिए, उहो भल ॻोठाणी बल्दियाती सिस्टम हुजे या हितो शहरी आबादी वारे इलाइक़नि में राइज म्यूनिसिपल कमेटी वारो सिस्टम हुजे या भल यूनियन काउंसिल हुजे, उन हवाले सां आहे जैकबाबाद जे अंदरि जेके 3 टाउन कमेटीज़ 2 म्यूनिसिपल कमेटीज़ वर्किंग में हुयूं ऐं ज़िले काउंसिल खां अलावा तक़रीबन जेको आहे 40 यूनियन काउंसिल भी उते एक्टिव हुयूं। 40-44 यूनियन काउंसिल भी एक्टिव हुयूं। उन्हनि जी सूरत हाल सॼो टेन्योर कीअं रही, उन्हनि जो बुनियादी कमु त इहो हुजे थो त उहे माण्हुनि जा बुनियादी मसइला हल करनि, जेके सर्विसिस उन्हनि खे ॾियणियूं हुजनि थियूं उहे केतिरियूं उन्हनि ॾिनियूं, माण्हुनि खे सफ़ाई सुथराई केतिरी ॾिनी शहरनि अंदरि, माण्हुनि खे ड्रेनेज केतिरी सुठी ॾिनी, माण्हुनि खे पाणी जे पीअण जी सहूलियत केतिरी सुठी ॾिनी शहरनि अंदरि। ऐं ॻोठाणनि इलाइक़नि में यूनियन काउंसिल छा कयो जॾहिं त उन्हनि खे माहाना 5 लख रुपया बि मिलंदा रहिया। ज़िले काउंसिल हिकिड़ो अलॻि फोरम हो, ज़िले काउंसिल खे बि करोड़ों रुपयनि जा फंड्स हुजनि था, उन छा कयो। पर हिते अफ़सोस सां ॻाल्हि करणी थी पवे त जैकबाबाद जो ज़िले काउंसिल उहो ज़िले काउंसिल आहे जंहिं पंहिंजो पूरो टेन्योर कुझु बि न कयो। करोड़ों रुपया उन्हनि वटि मौजूदु रहिया पर ज़िले काउंसिल कुझु न कयो। ऐं उते हिकिड़ो वॾो ब्लेंडर इहो बि रहियो त ज़िले काउंसिल जॾहिं नओं इलेक्ट थियो ऐं चेयरमैन हुनजो चूंडिजी आयो त उन में मुलाज़िमनि जी जेका लाइबिलिटीज़ ॼाणाई वई हुई उहा तक़रीबन 13 करोड़ रुपया ॼाणाई वई, जेके 37 करोड़ अदा थियण जे बावजूदि बि उहा अञा ताईं मौजूदु आहे। ख़बर नाहे त उन कहिड़े क़िस्म जी फाजिरी कई वई। ऐं उते जेके हिकिड़ी माफ़िया मुतहरिक रहे थी, उन जो ज़िले काउंसिल जो जेको चेयरमैन हो उनजी शराफ़त जो ग़ैर नाजाइज़ फ़ाइदो खणंदे उन्हनि खोड़ सारियूं शयूं ग़लति कयूं ऐं उन बि कुझु डिलीवर न कयो। ऐं ज़िले जी टाउन कमेटीज़ छा कयो उहो बि हिकिड़ो सुवाल या निशान बणियलु आहे, जिन खे बि माहाना करोड़ों रुपया मिलनि था। या ज़िले अंदरि जेके 2 म्यूनिसिपल कमेटीज़ आहिनि, जैकबाबाद ज़िले जी म्यूनिसिपल कमेटी ऐं तालके ठुल जी म्यूनिसिपल कमेटी, 3 करोड़ खां वधीक जो फंड उन्हनि खे माहाना मिले थो, जेके OZT शेयर ई छॾीनि था। उहो केतिरो कंज़्यूम थियो, माण्हुनि जी सहूलियत ते ख़र्चु थियो, जेका पंहिंजी हुननि जी अर्निंग हुजे थी उहा कीअं ख़र्च थी, ज़िले काउंसिल जा फंड केतिरो ख़र्च थिया। उन हवाले सां अॼु असांजे स्टूडियो में असां दावत ॾिनी आहे। असांजा महिमान आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वाॻियल ऐं ज़िले काउंसिल जा पाण मेंबर बि रहिया अली नवाज़ पंवर साहिबु असां सां गॾु आहिनि। ऐं उन खां अलावा सिविल सोसाइटी जे पासे ॾांहुं शहर जे हिकिड़ी सुञाण शख़्सियत जेके शहर जे मिड़नी मामलनि ते हिकिड़ी सुठी ॼाण ऐं दस्तरस रखनि था, मोहम्मद जान ओढाणो साहिबु असां सां गॾु आहिनि। ॻाल्हाईंदे महिमाननि सां इहो कोशिशि कंदासीं त इन ॻाल्हि खे वाज़े करे सघिजे त बल्दियाती सिस्टम पब्लिक खे छा डिलीवर कयो। साईं तव्हां ॿिन्हिनि खे भलीकार प्रोग्राम में। अली नवाज़ साहिबु, तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा तालके जा सदर बि आहियो, ज़िले काउंसिल जा मेंबर बि रहियो, बल्दियाती सिस्टम में तव्हांजो शमूलियत बि रही। असां पहिरियों ज़िले काउंसिल ते ॻाल्हि कंदासीं। तव्हांजे ज़िले काउंसिल छा डिलीवर कयो पब्लिक खे? साईं, गुज़ारिश इहा आहे त डिस्ट्रिक्ट काउंसिल जैकबाबाद तव्हां अगरि इन खे ॾिसंदव त 2010 जो फ्लड हुयो, 2010 खां पोइ वरी 2012 जो रेन फ्लड जेको आयो त असांजो मजमूई जेको सॼे डिस्ट्रिक्ट जो स्ट्रक्चर उहो तबाह थी चुकियो। इन खे तव्हां पाण ॾिसी सम्झी चुकिया हो। सॼे शहर में पाणी हुयो। हाणे हिकिड़ो शहर ईअं सम्झो त नओं आबाद करिणो पियो ऐं नए शहर खे जेको आहे ईअं ठाहिणो पवे, त ओड़े नमूने सां हीअ सॼी रीस्ट्रक्चरिंग हिकिड़ी जेको सम्झ में अचे पियो आहे। त शहर जे हवाले सां डिस्ट्रिक्ट काउंसिल जॾहिं आई, इलेक्शन्स थियूं, डिस्ट्रिक्ट काउंसिल में 44 असांजे जैकबाबाद जी यूसीज़ आहिनि, जंहिंमें 4 मेंबर आहिनि वार्ड जा, 1 चेयरमैन यूसी जो ऐं 1 चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल जो। हाणे डिस्ट्रिक्ट काउंसिल में जीअं तव्हां पाण पंहिंजे इंटरव्यू में ॻाल्हि करे वियो त जॾहिं आयासीं त 13-14 करोड़ जी लाइबिलिटीज़ जेकी हुयूं पोयों दौर जूं उहे रिमेनिंग हुयूं। उन में जेके एम्प्लॉइज़ हुया यूसीज़ जा ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जा, त उन्हनि खे पंहिंजूं सैलरी तक उहे न हुयूं। असांजो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन साहिबु उन्हनि अचण सां इहा कोशिशि कई त पहिरियों त उन्हनि खे जेको आहे उहो कयो वञे। असां उन्हनि सभिनी खां पहिरियों त जेके उहे माण्हू हुया, ग़रीब माण्हू जेके उते एम्प्लॉय हुया, स्वीपर हुया या ॿिया तव्हांजा माली हुया या जेके बि चौकीदार वग़ैरह हुया, त उन्हनि खे सैलरीज़ घटि में घटि उहे ॾिनियूं वञनि। पोइ उहे सैलरीज़ जेके आहिनि सभिनी खां पहिरियों उन्हनि खे कयो वियो त हर महीने हुननि खे घटि में घटि सैलरीज़ पंहिंजी मिली वञनि, उहे सैलरियूं ॾिनियूं। ऐं उन खां बाद में असां नथा सम्झूं त एतिरो को ज़्यादा जेको फंड हुयो इन 4 सालनि में को एतिरो फंड मिली सघे जो को वॾी जेको आहे स्कीम या का ॻाल्हि जेका लॉन्च कई वञे हा डिस्ट्रिक्ट काउंसिल तरफ़ों ऐं उन खे जेको आहे हलायो वञे हा
बाक़ी अगरि ॿियो तव्हां इशू हथु कयो यूसीज़ ते, यूसीज़ जी जेकी ॻाल्हि आहे, यूसी जो 4 खां 5 लख रुपया फ़ी यूसी चेयरमैन खे जेको आहे मंथली मिलंदो आहे। उन में ईअं आहे त उन में तक़रीबन 3 खां 3.5 लख रुपया त सिर्फ़ु उतां जेके एम्प्लॉइज़ आहिनि उन जी सैलरी आहे। हाणे तव्हां इन खे ईअं चई सघो था त जेको आहे एतिरो आहे कोन, फंडिंग न आहे एतिरी जो 1-1.5 लख में हिकिड़ी यूसी में छा एतिरो कमु कयो वञे, पर उन जे बावजूदि जेको मेजॉरिटी जेको थी सघियो इन स्ट्रक्चर में उहो कयो वियो आहे। यूसीज़ जूं ऑफिसूं आहिनि साईं, यूसीज़ में जॾहिं तव्हां पंहिंजे यूसीज़ में वेंदव त उहो यूसीज़ चेयरमैननि जे लाइ बि अलॻि इशूज़ आहिनि। जॾहिं मां तव्हांखे अॻु में अर्ज़ु करे हुयमि त फ्लड खां पोइ जेको आहे काफ़ी डैमेजिस हुया त उन्हनि खे वेहण जे लाइ या ॿियो अहिड़ो को पोइ ऑफिसूं हाणे जेके यूनियन काउंसिल आहिनि उन्हनि जी यूसी ऑफिसिस आहिनि, यूसीज़ ऑफिस आहिनि साईं, बिल्कुलु हर चेयरमैन जेको आहे पूरी डिस्ट्रिक्ट में हिकु यूनियन काउंसिल जो फिज़िकली वञी इलाइक़नि में विज़िट जॾहिं कईसूं त मोहम्मदपुर जी यूसी उनखे तालो लॻल, हिकिड़ी ठुल में अंदरि हिकिड़ी शाह साहब जी यूसी, सवाइ उन्हनि जे बाक़ी कंहिंखे बि यूनियन काउंसिल जी ऑफिस कोन्हे। यूसी तव्हां बिल्कुलु सही चओ था, मां बिल्कुलु एग्री कयां तव्हां ते। यूसी चेयरमैन अगरि तव्हां पुछंदव त प्राइवेटली जेको आहे उहो पंहिंजी ऑफिस ठाहे कंहिं स्कूल में या कंहिं जाइ ते किथे बि नज़र त न आहे हुनजो वहिंवार हलंदड़ हुजे। जॾहिं 2 लख रुपया मिलंदा तॾहिं बि उन्हनि वटि पूरा हुया, जॾहिं 5 लख रुपया मिलनि पिया तॾहिं बि उन्हनि वटि पूरा। इहो हाणे इतफ़ाक़ आहे तव्हांखे नज़र न आहिनि, बहरहाल उहो पंहिंजो न, फंक्शनल उहे किथे लॻल जेके नज़र अचनि असां ॿीहर वञूं। तव्हां मां पंहिंजी यूसीनि जी तव्हांखे ॻाल्हि कयां, जिथां मां बिलोंग कयां थो यूसी मेरशाह, यूसी गढ़ीचंड, तव्हां अगरि उते अचो त मां तव्हांखे ऑफिस बि ॾेखारियां, उते जेके एम्प्लॉय आहिनि उहे बि आहिनि ऐं उहो सभु जेको उन्हनि जो, छो जो तव्हांखे पाण ख़बर आहे न बाक़ी छा कयो छड़ो उहो पघार ई ॾिनव न, पघारां ॾिनियूंसीं बिल्कुलु। ऐं उन खां जेके उन्हनि जा वसाइल हुया, हाणे मां तव्हांखे गिणायां उहे इन 1.5 लख में जेके हुया, उते सोलर जा पखा, सोलर जेके प्लेट्स हूंदियूं आहिनि उहे, नलका जेके हैंडपंप SLGO में इहो इजाज़त आहे तव्हां इहे पखा ऐं सोलर जूं लाइटां ॾियो? साईं, इजाज़त जेको आहे स्पेशली अगरि तव्हां सेक्रेटरी साहिब खां को रिक्वेस्ट कयो, इहो त तव्हांजो कमु ई न आहे, तव्हां पखा ॾियो सोलर ॾियो, पर असां जेको मेजॉरिटी जेको फंड मिली सघियो साईं उन में इहे तव्हांखे करिणो छा हुयो इहो तव्हांखे ख़बर आहे? हा साईं, छा करिणो हो तव्हांखे? करिणो साईं, अगरि पखा ॾियणा तव्हांखे अगरि फंडिंग हूंदी, हा ठीकु आहे न साईं, फंडिंग जेको असां पाण पर फंडिंग साल जा 12 महीना उहे जेकॾहिं हर महीने जा पैसा जेकॾहिं 2-2 लख रुपया बचनि, 1.5 लख बचे, उन मां कुझु कराए पे सघिया तव्हां नंढड़ो तव्हांजो त इहो ज़िमेदारी ई कोन्हे न, तव्हां पखा ॾियो, तव्हां सोलर ॾियो, तव्हां कूलर ॾियो, इहो तव्हांजी ज़िमेदारी हुई छा? साईं उन में काफ़ी जायुनि ते जेको आहे, जीअं तव्हां पुलियूं आहिनि, जीअं नंढी पुल हुजे का, उहा पुल ॾेई पुल को रस्तो को सड़क ठाराया हुआ आहे, उहे अर्ज़ु कयां थो न मां तव्हांखे, त उन में इहे शयूं बि मां अर्ज़ु कंदो हलां तव्हांखे। ॿुधो तव्हां त पुल का नंढी पुल थी किथे डैमेज थियो, हाणे रिसेंटली ॻाल्हि आहे त गढ़ीचंद यूसी में जेको आहे पुल जेके आहिनि उहो डंपर हलण सां डैमेज थिया, त 1.5 में उहो कमु थी सघियो, उहो त चेयरमैन साहिब जेके हुया उन्हनि करायो। बसि हिकिड़ी पुल ठारायो 4 सालनि में। ईअं हाणे काफ़ी पुलनि ते तव्हां चवंदव त मां तव्हांखे सभु स्कीम जेके हूंदा बिल्कुलु नाला खणी ॿुधाईंदुमि। तव्हांजे ज़िले काउंसिल जो इजलास घणा दफ़ा थियो सॼे 4 सालनि में? साईं उन में ज़िले काउंसिल जेको इजलास थियो जेकाबाद में, तव्हां ॾिसो था त हाणे हे कोरोना हले पियो, सभु कुझु आहे, बाक़ी भरपूर नमूने सां मां चवां असांजे जेके ज़िले काउंसिल जा चेयरमैन साहिब हुया उन्हनि हिकु शरीफ़ नफ़्स ऐं सुठा इंसान आहिनि, ऐं जेतिरो थी सघियो मैक्सिमम उन्हनि जेको आहे कार्रवाई खे हलाइण जी जेको आहे कोशिशि कई ऐं मैक्सिमम हलियो आहे। उन्हनि जे शरीफ़ हुअण ते को शक कोन्हे, पर शरीफ़ माण्हू को दुआऊं घुराए के वबाऊं टालणियूं त कोन्हनि न, डिलीवर करे न पब्लिक खे। डिलीवरी साईं उहो ई अर्ज़ु कंदुमि ॿीहर तव्हांखे त एतिरा वसाइल हुया कोन, मतिलबु जेको कमु करोड़ों रुपया तव्हांजे अञा ताईं ज़िले काउंसिल जे फंड में पिया आहिनि, बाक़ी कीअं हुजनि पैसा आहिनि साईं उन में ईअं उहे तव्हां यूटिलाइज़ न कया आहिनि। मां अर्ज़ु कंदो 2 दफ़ा टेंडर थिया आहिनि उहे कैंसिल कराए छॾियो। उहो अर्ज़ु कयां तव्हांखे त हिकिड़ी यूसी खे जॾहिं उनखे डिवाइड कयोसीं त हिकिड़ी यूसी ते 8 खां 10 लख रुपया डिवाइड थियनि। 8 खां 10 लखनि में हिकु यूसी में कहिड़ो मेजर कमु थी सघे थो? 13 करोड़ रुपया तव्हांजी लाइबिलिटीज़ हुयूं, तव्हां चेक कयो आहे त 37 करोड़ पेमेंट करण खां बावजूदि बि तव्हां ते अञा ताईं पैसा रहियल आहिनि। 13 हुया, 37 पे थी विया। इहो चेक कयो अथव त रिकॉर्ड में तव्हां वटि रिटायर्ड मुलाज़िम पहिरियों घणा हुआ हाणे तव्हां खां पोइ घणा थी विया आहिनि? इहो बिल्कुलु सही रिकॉर्ड जेको बि आहे, हर कंहिंखे सैलरीज़ मिलियूं आहिनि, ऐं अगरि तव्हां चवंदो त ख़बर अथव रिकॉर्ड अॻु में माना घणा मुलाज़िम हाणे घणा आहिनि, इहे वधी कीअं विया आहिनि? वधी हाणे उते एम्प्लॉय जेको आहे हाणे जंहिं यूसीज़ में नवां अपॉइंट कया अथव छा? उहे रिटायर बि थी विया? अहिड़ी का अपॉइंटमेंट थी कोन्हे। पोइ अॻु में मुलाज़िम जॾहिं तव्हां नओं इलेक्ट थी आयो सिस्टम, उन महिल तव्हांजा रिटायर्ड मुलाज़िम जो तादादु घटि हो, हाणे कीअं वधी वियो आहे? इन बारे में मां त सम्झां थो को अहिड़ो एम्प्लॉय वधिया न आहिनि। पोइ 13 में 37 पे करे चुका हो, इहे कीअं वधिया? उन में इहो त 13 में जेको पहिरियों सैलरीज़ न पियूं ॾियनि, उन्हनि खे सैलरीज़ हुयूं न, जॾहिं जीअं लोकल बॉडी सिस्टम 37 करोड़ रुपया तव्हां लाइबिलिटीज़ पे कई आहे, जॾहिं त शुरू वारे ॾिहाड़नि में 13 करोड़ लाइबिलिटीज़ हुई। साईं लाइबिलिटीज़ पे कयूं तॾहिं तो फंड बचियो न।
इन जे करे जेके न लाइबिलिटीज़ 13 जी जाइ ते 37 पे थी विया, 13 हुया त 37 छो पे कयो? लाइबिलिटीज़ हुयूं न साईं, लाइबिलिटीज़ 13 को मुंहिंजे ख़्याल में मैक्सिमम लाइबिलिटीज़ हुयूं, 13 न हुयूं, 13 खां वधीक आहिनि। इहो अगरि तव्हां चवंदो त मां डॉक्यूमेंट बि तव्हांखे जेको आहे ॾींदुसि त 13 खां वधीक लाइबिलिटीज़। रिकॉर्ड चेक कयो अथव? रिकॉर्ड चेक कयो, जेको बिल्दान असांखे घणो भला लाइबिलिटीज़ आहिनि? लाइबिलिटीज़ काफ़ी हुयूं साईं, माना तव्हांजो जेके ड्यूज़ वग़ैरह रहियल हुया, सैलरीज़ हुन में ज़िम्मेदारी छा आहे ज़िले काउंसिल जी? ज़िले काउंसिल साईं बेसिक त ज़िम्मेदारी इहा आहे त जेके बि यूसी जा पंहिंजा डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर आहिनि उहे पंहिंजे इलाइक़नि में वञी करे उते जेके बि कमकार आहिनि उहे करनि, ऐं उन सभु थींदा फंड सां। जॾहिं फंड्स हूंदा कोन, छो तव्हांखे ख़बर आहे पाण खे इन्हनि जी तमामु हिकिड़ी महदूद जेका माना 1 करोड़ रुपया पिया हुजनि, अञा ॿिया मिलनि पोइ कमु कंदव? असल में ईअं हो साईं त जेको हाणे तव्हां इशूज़ ॾिसो था हिते, ख़ासि तौर ते मां तव्हांखे ॿुधायां त पीपुल्स पार्टी खे कमु करणु ॾिनो नथो वञे। हिते तव्हांजी हुकूमत आहे सिंध में, लोकल निज़ाम तव्हां वटां केरु रोके? ॿुधायां त साईं जेको नेब न्याज़ी गठजोड़ आहे, अगरि उन में असां को नंढो डोमिसाइल बि इशू थिए थो त उन में बि मिंट में नोटिस वरितो थिए। त मां इहो बि तव्हांखे ॿुधायां, इवन मां पाण जॾहिं डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर हुयुसि त असां पाण टिजूं पिया त का नंढड़ी का स्कीम ॾिनीसीं, ईअं न थियो त सुभाणे असांखे बि को नोटिस अचे ऐं अहिड़े नमूने सां त उन 8-10 लखनि जे करे एतिरा जेको खामखारी माण्हू उहो जेको उन शइ खे भोगे। माना नेब जे करे तव्हां इहे ख़र्च ई न कया, उहे पैसा रहिजी विया, बाक़ी यूनियन काउंसिल वारा 5 लखनि खे त तव्हां घुमरी हिकु ॾींहुं न, उन में साईं इहा त उन जो तक़रीबन 80% त पघार आहे। पर प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकु नंढी साई जो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। हाँ, तव्हां ॿुधायो पिया ज़िले काउंसिल जी त उहो ॿाहिरिनि जे लाइ उनजो? हाँ बिल्कुलु, उनखे डिस्ट्रिक्ट काउंसिल हिन वक़्तु तव्हां जेकॾहिं ज़िले काउंसिल चओ था न त उहा ईअं सम्झो त ॿाहिरि आहे सिर्फ़ु, उनमें को बि अमल दख़ल शहर जो कोन्हे, शहर जे लाइ कोन्हे। ॿियो फाइनेंशियल पावर्स जेके आहिनि उहे ख़तमु कया 2001 में, जॾहिं हिननि खे फाइनेंशियल पावर्स हुया। ॿियूं शयूं हुयूं त तव्हां ॾिठो त डेवलपमेंट हिकिड़ो बजट ठहंदो, सालाना हिकिड़ो बजट पास, नाज़मी सिस्टम ख़तमु थियो, नाज़मी सिस्टम ख़तमु थी वियो। उहो सिस्टम ख़तमु थी वियो त ही 1979 वारो जेको ज़िया जो उहो बहाल थी सिस्टम, उनखे कमिश्नरी वारो हो, उनखे बहाल करे छॾियो। फाइनेंशियल पावर सॼा हिननि खां ख़तमु करे छॾियूं, 5 लख या यूनियन काउंसिल जी बजट करे छॾियूं। ऐं ॿियो जेको सिस्टम कयूं न, इहो कयूं त मिसाल जे तौर ते तालुक जेके हिकिड़ो हुजणु खपे यूनियन काउंसिल में, म्यूनसिपल कमेटी में, डिस्ट्रिक्ट काउंसिल में, उहो ख़तमु करे छॾियूं। हाणे जेको डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर आहे उनजो यूनियन काउंसिल सां को वास्तो न आहे, माना यूनियन काउंसिल जो चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन अलॻि आहिनि। उहो उन्हनि जी उहा बजट जेका 5 लख तव्हां चओ था न, उन जो तालुक ज़िले काउंसिल जो जेको मेंबर आहे उन सां न आहे। उनखे लुक आफ्टर केरु कंदो? उनजो चेयरमैन जेको आहे, उहो जेको चेयरमैन उन्हनि जी सुपरविजन केरु कंदो? उन्हनि जी सुपरविजन लोकल गवर्नमेंट कमीशन आहे, ॿिया सिस्टम आहिनि। पर हिन में कुझु हिकु ॿ रोल आहिनि जेके असांजे हिननि ज़िले काउंसिल खे ॾिना विया आहिनि। मिसाल जे तौर ते हिकिड़ो रोल इन्हनि में ज़िले काउंसिल खे इहो ॾिनो वियो हो त जेको डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट प्लान आहे, जेके जंहिंजे तहत स्कीमूं मुख़्तलिफ़ जेके एनुअल डेवलपमेंट प्लान ठहे थो, उनखे मॉनिटरिंग हे डिस्ट्रिक्ट काउंसिल कंदी। त उहो ॾिसंदी त बाबा स्कीमूं जेके आयूं डेवलपमेंट प्लान, एनुअल डेवलपमेंट प्लान में, इरिगेशन में, ॿियनि खातनि में, न पर उन्हनि ॾिनियूं कयूं कुझु डिलीवर न, कुझु बि न कयूं न, कयूं कुझु न। हिकिड़ो इहो हिकिड़ो अलॻि बहस आहे, इहो कयूं कुझु बि न। पर रोल हुननि कुझु हिकिड़ा घटाया, फाइनेंशियल पावर्स जेके आहिनि उहे घटाया, ऐं कुझु रोल्स हुननि ॾिना मॉनिटरिंग जा, पर उन ते बि अमल असूलनि जी मट सट थी, पर डिलीवर कुझु न थियो न। ऐं ॿियो वरी ज़िले काउंसिल जेकब जी हिकिड़ी यूनिकनेस तव्हांखे ॿुधायां त ज़िले काउंसिल जो चेयरमैन जेको आहे सिंध फाइनेंस कमीशन जो मेंबर आहे। अच्छा, सिंध फाइनेंस कमीशन जेको ज़िलनि में फंड जी विर्छ थींदी आहे, जीअं सूबनि में विर्छ थींदी आहे नेशनल फाइनेंस NFC अवार्ड जे तहत, ईअं ई सिंध फाइनेंस कमीशन ठहियल आहे। माना ओवरऑल डिपार्टमेंट्स के, माना जेके बि डेवलपमेंट फंड हूंदा सॼी सिंध में जेका फंड जी विरासत थींदी उन कमीशन जे थ्रू थींदी। ऐं उन में हिकिड़े ज़िले काउंसिल जो हिकिड़ो मेंबर आहे जेको ज़िले जेकबाद जो मोहम्मद पनाह खान उढो आहे, उन कमीशन जो मेंबर आहे। ॿियो न थिए आहे जेकॾहिं फंड्स जी जेकी कोशिशि हुजे, असांजी शराफ़त पंहिंजी जाइ ते असां बिल्कुलु मञूं था, पर एतिरो बि शरीफ़ न हुजे त घटि में घटि ॿिया फंड के हिकिड़ो फोरम तव्हांखे मिलियल आहे, तव्हां उन कमीशन में वियो था त घटि में घटि ॿियो न त पंहिंजे ज़िले जे लेखे फंड्स त वठी अचो न। त उहो बि कोन्ह थियो, ख़ुदि पंहिंजा जेके थोरा घणा जेके फंड्स हुया उहे बि हुया। ऐं ॿियो जेको 5 लख तव्हां चओ था न, उहो यूनियन काउंसिल में ख़र्च थिए थो, उनजो तालुक ज़िले काउंसिल वारे मेंबर सां कोन्ह अथव, उहो यूसी जा फंड, उहो यूनियन काउंसिल। 5 लख उनमें यूनियन काउंसिल चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन अलॻि वेठा आहिनि, उनजा मेंबर 4 मेंबर, माइनॉरिटी वारो उनजी आहे। पर उहे बि कीअं इस्तेमालु थिया आहिनि उहे बि तव्हां पाण ॾिठो हूंदो त उहे बिल्कुलु इस्तेमालु न थी सघिया आहिनि। ऐं जेका ॻाल्हि थिए पई त स्टाफ ते सैलरी 80%,
मूंखे ॿुधायो सवाइ यूनियन काउंसिल सेक्रेटरी जे मां त नथो सम्झां त को ॿियो को उते को मुलाज़िम आहे माली या ॿिया चौकीदार या क्लरिकल स्टाफ उन्हनि रखियो आहे क्लरिकल स्टाफ हालांकि का ऑफिस कोन्हे का सेक्रेटरी ठहियल कोन्हे न क्लरिकल स्टाफ जेको तॾहिं कमु कंदो जॾहिं तव्हांजी ऑफिस हूंदी कम ई कोन्हे त कम ई कोन्हे न हा क्लरिकल स्टाफ तव्हांजो सेक्रेटरी आहे यूनियन काउंसिल जो जेको सेक्रेटरी आहे न उहो ई क्लरिकल कमु कंदो सॼो पर उहो तव्हां हिते त ईअं आहे केतिरनि जॻहनि ते टे यूनियन काउंसिल जो हिकिड़ो ई सेक्रेटरी हा हिकिड़ो ई सेक्रेटरी आहे सेक्रेटरी घटि आहिनि ऐं उहे वेहनि था शहर में तव्हांखे ख़बर आहे को बि यूनियन काउंसिल सेक्रेटरी तव्हांखे यूनियन काउंसिल में नज़र न ईंदो त ओवरऑल ॾिठो वञे जेकॾहिं हीउ जेको आहे न फेल तरीन फेज़ वियो आहे लोकल गवर्नमेंट सिस्टम जो उहो ज़िले काउंसिल जो हुजे या म्यूनसिपल कमेटी जो जेकॾहिं तव्हां म्यूनसिपल कमेटी ते ईंदो त पोइ वरी हुन में काफ़ी शयूं आहिनि त उहे उन्हनि जी कारकर्दगी छा रही आहे अलनास साहब तव्हां इहो महिरबानी करे ॿुधायो त तव्हां ज़िले काउंसिल जी त सूरत हाल इहा पाण ॻाल्हि कईसूं जेके शहरनि अंदरि टाउन कमेटीज़ आहिनि या म्यूनसिपल कमेटीज़ आहिनि उन्हनि जो छा रोल रहियो शहरनि में सफ़ाई ड्रेनेज पाणी सभु कुझु थी वियो मां अर्ज़ु कंदो रहां साईं जो ॿ ॻाल्हियूं साईं कयूं त मां साईं खे रिप्लाई ॾियां उन जो हिकु त असांजो जेको पहिरियों जेको निज़ाम नाज़िम सिस्टम जेकी तव्हां ॻाल्हि कई उहो तमामु घणो स्ट्रॉन्ग सिस्टम हुयो उहो जस्ट लाइक हिन टाइम जे एमपीए खां वधीक पावरफुल हुयो उहो त पुराणो हिकिड़ो कॉन्सेप्ट हो न ज़िले गवर्नर वारो पुराणो हुयो उन्हनि जी फंडिंग पंहिंजी जेको लिखंदा हुया उहो अप्रूव थी ईंदो हुयो सभु कुझु थींदो उन में एमसी टीसी सिस्टम जेको बि हूंदो हर शइ हूंदी साईं जेकी ॻाल्हि कई बिल्कुलु स्ट्रक्चर जेको साईं ॿुधायो त डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर जो यूसी सां को वास्तो कोन्हे उन खे लुक आफ्टर पंहिंजो चेयरमैन वाइस चेयरमैन कंदा उन्हनि जा पंहिंजा आहिनि अगरि कुझु डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर खे मिलंदो त हुते डिलीवर कंदो बाक़ी साईं जेकी चयो स्टाफ साईं बिल्कुलु मौजूदु आहे ठीकु आहे न ऐं असां बाक़ाइदा लुक आफ्टर कयूं था उन शइ खे ॾिसूं था वेंदो किथे आहे साईं आहे मां उहो ई तव्हां अर्ज़ु कया न साईं तव्हां हलो मां तव्हांखे पर्सनली साइट ते वठी हलां तव्हां हली विज़िट कयो हाणे हिकिड़ो तव्हां विया आहियो तव्हांखे नज़र अगरि न आयो आहे किथे मिलियो कोन्हे ऑफिस तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त बिल्कुलु कम जी ज़रूरत आहे हुते ईअं न आहे त असां चऊं त बिल्कुलु हिकिड़ो ज़बरदस्त हर शइ थियल आहे ईअं न आहे कम जी तमामु घणी ज़रूरत आहे कमु करण बि खपे ऐं उते जेका बाक़ाइदा माली अलीनाज़ साहिबु असां जॾहिं ज़िले जी 44 यूनियन काउंसिल जो फिज़िकली विज़िट कयोसीं कुझु वक़्तु अॻु में त असांखे सवाइ हिकिड़ी महमदपुर यूनियन काउंसिल जी ऑफिस नज़र आई ॿियो तालके ठुल अंदरि हिकिड़ो शाह साहिबु तव्हांजो यूनियन काउंसिल जो चेयरमैन आहे उन जी ऑफिस नज़र आई उन जी बाक़ाइदा एक्टिव नज़र आई उन सां सेक्रेटरी गॾु वेठो उहो पाण बि वेठो उन जा जेके स्टाफ आहे उहो बि वेठो बाक़ी किथे बि तव्हांजी यूनियन काउंसिल जी न वर्किंग नज़र आई न किथे कोई स्टाफ नज़र आयो न उन्हनि जी का ऑफिस नज़र आई न उहे चेयरमैन साहिबान पाण नज़र आया किथे कुझु बि कोन हो माना ईअं सम्झो त बाक़ी 42 यूनियन काउंसिलनि जो पंहिंजो ग्राउंड ते वजूद ई कोन हो मां अर्ज़ु कंदो रहां साईं तव्हां कंहिं ॾींहुं टाइम कढो स्पेशली फील्ड में हलो उन्हनि सभु जेके बि स्पेशली मां तालके जो सदर आहे पीपल्स पार्टी जैकाबाद जो त जैकाबाद जा जेके यूसिन जा चेयरमैन आहिनि तव्हां शहर जे वेझो जेकी आहे रिंदवाही आहे रिंदवाही जी तव्हां विज़िट कयो उहे त तव्हां उन्हनि जा यूनियन काउंसिलनि जा चेयरमैन हिते हथरादू माण्हू विहारे छॾिया आहिनि जेके वीचारा ॻोठाणा जा इलाइक़नि वारा उनखे को ज़रूरत जेको पनो पेपर खपे थो उनजे लाइ परेशान आहिनि 5 ॼणा प्राइवेट माण्हू वेठा आहिनि पुराणी म्यूनसिपल वारी जेका जॻह आहे उन में वेठा आहिनि हिते नसवार बाज़ार में मथो विहारे छॾे प्राइवेट माण्हू वेठा आहिनि उतां जेको ऑफिशियल माण्हू त आहे ई कोन कंहिं यूसी जा चेयरमैन अगरि ईअं कयो आहे त उहो मज़मत जो बि ॻाल्हि आहे कयो आहे न कयो आहे हा इहो न थियणु खपे तस्दीक जहिड़ी ॻाल्हि आहे मोहम्मद जान तव्हांखे ख़बर हूंदी त हे जेके हिते माण्हू वेठा आहिनि को बि सरकारी चूंडियल माण्हू न वेठो आहे न बिल्कुलु न ऐं ॿियो ॿी जेका वॾी ॻाल्हि आहे उहा तव्हां ॾिसो ऑफिसिस इन जे करे बि न आहिनि त जेके बि फंड्स मिलिया न चेयरमैन यूनियन काउंसिल ते उन्हनि पंहिंजी जेके पर्सनल ज़ाती जेके ओताकूं हुयूं न उनखे डिक्लेयर करे छॾियो मसवाड़ क्लेम कंदा हुया तंहिंजे करे गवर्नमेंट जी हालांकि बिल्डिंगूं गवर्नमेंट जूं आहिनि पुराणो स्ट्रक्चर मौजूदु आहे जंहिंमें यूनियन काउंसिलूं जूं ऑफिसूं बिल्डिंगूं मौजूदु आहिनि उन्हनि खे रिनोवेट करिणो हो उते गवर्नमेंट जे बिल्डिंग में वेहणो हो पर हिननि पोएं दौर में ईअं कयो त जेके बि चेयरमैन हुया या नाज़िम हुया उन्हनि पंहिंजूं ओताकूं उन्हनि खे डिक्लेयर करे ज़ाती फ़ाइदो खणण जे लाइ शहरनि अंदरि अलना साहिबु ॿुधायो त शहरनि अंदरि जेके टाउन कमेटीज़ उन्हनि छा डिलीवर कयो मां तव्हांखे साईं टाउन कमेटीज़ ॿुधायां जैकाबाद जो अगरि तव्हां ॿुधायो जैकाबाद जी हाणे बि तव्हां ऑफिस विज़िट कयो त उते तव्हां उतां जी मशीनरी ॾिसो
साफ़ सफ़ाई जेकी जैकाबाद जी आहे उहा USAID वारनि तव्हांखे ॾिनी साईं उनखे इस्तेमालु केतिरो था कयो तव्हांखे ऑपरेटिंग स्टाफ जे लाइ दाऊं था कयो उहो ई कोन्हे तव्हां चओ था साईं उहा त मशीनरी सड़े थी उहो ई अर्ज़ु कंदो हलां त हाणे मशीनरी रिसेंटली आई आहे कुझु महीना थिया आहिनि रिसेंटली मशीनरी आई आहे महीना थिया आहिनि साल खां मथे साईं साल खां वधीक वक़्तु थी वियो आहे कुझु 8-9 महीना साईं साल हलो ठीकु आहे तव्हां साल रखियोसि उन खे त हाणे उहे आहिनि उन मशीनरी खे ऑपरेट करण जे लाइ बि हाणे ईअं न आहे न साईं हे को ज़ाती प्रॉपर्टी त आहे कोन मां कंहिंखे बि हायर कयां अच त हाणे तूं हला हे हिकिड़ी गवर्नमेंट जी प्रॉपर्टी आहे इन जो प्रॉपर चैनल थींदो आहे मथां NOC वठणी पवंदी उन खे जॉब जेको अनाउंस करणी पवंदी जॾहिं को ड्राइवर माना उहा माण्हुनि खे सहूलियत पहुचाए थी साईं जेके उते मौजूदु आहे जेके ड्राइवर हज़रात मौजूदु आहिनि जेके ऑपरेटर मौजूदु हिकिड़ो महलो ॿुधायो जैकाबाद जो जेको साफ़ आहे मोहल्लो मां त चवां थो जेको असां सुठी सफ़ाई थिए थी ऐं जेको आहे हिकिड़े महले जो नालो खणो त ही महलो साफ़ आहे तव्हां फैमिली लाइन में अचो तव्हां फैमिली लाइन फैमिली लाइन साफ़ आहे फैमिली लाइन जा फुटेज ॾेखारियूं जेके फैमिली लाइन जो इंटीरियर जे हिसाब सां जेको आहे हाणे तव्हां हिनखे पेरिस सां अगरि कंपेयर कंदो ईअं त तव्हां असां पेरिस सां कंपेयर नथा कयूं असां हिनखे खानगढ़ सां कंपेयर कयूं था जैकाबाद सां बि न त असांखे खानगढ़ जहिड़ी सहूलियत ई ॾियो मां चवां सफ़ाई थिए थी साईं बाक़ाइदा जेको आहे छिनकार थियनि था चूना हरजनि था ऐं स्वीपर हज़रात जेके आहिनि उहे कमु करनि था घणा स्वीपर आहिनि स्वीपर जेको आहे एक्चुअल त हाणे मूंखे तव्हांखे वार्ड जी अगरि ॻाल्हि कंदो त उनजो वार्ड जो जेको चेयरमैन आहे उहो ई जवाबु ॾेई सघंदो 816 तव्हां वटि म्यूनिसिपल कमेटी जो जैकाबाद जी जो स्टाफ आहे माण्हू घणा हूंदा आहिनि हुते 816 आहिनि साईं 816 ई लाज़मी ॻाल्हि डिप्लॉय हूंदा उहे कमु करनि था सैनिटरी स्टाफ घणो अथव सैनिटरी स्टाफ मुंहिंजे ख़्याल में उहा आहे को 200 जे क़रीब सैनिटरी स्टाफ आहे उहो किथे लॻल हूंदो आहे न तव्हांखे साईं ॾिसो न हाणे अगरि अचूं इन शइ स्ट्रक्चर ते अचूं था हाणे बारिशां अगरि थियूं त तव्हां लाहौर जी हालत ॾिठी त लाहौर में छा थियो इवन कराची जी हालत ॾिठी उन में छा थियो ॻाल्हि इहा त हिकिड़ो सफ़ाई थिए थी गंद थिए थो जॾहिं बारिश थिए थी हाणे तव्हां जैकाबाद महिलो तव्हांखे मींहं जो पाणी कुझु ॾींहं अॻ में मींहुं वसियो त लाज़मी इहो स्टाफ हुयो इहो सभु कुझु हुयो त उहे साफ़ सफ़ाइयूं थियूं सभु कुझु थियो पर अञा बि उनखे बहितर करण जी ज़रूरत आहे जीअं त हाणे असांजो चेयरमैन साहिबु जेको आहे जेको एक्स चेयरमैन साहिबु हुयो उन तमामु घणा एफर्ट वरिता तव्हां अगरि वार्ड में वञो त टफ टाइल ऐं उते जेको आहे घिटियूं ॿियो जेको बि आहे सॼा जेके कम आहिनि उन्हनि करण जी कोशिशि कई ऐं बहितरीनु जेको आहे असां सम्झूं था उन्हनि कमु कयो ऐं इनशाला अॻिते जैकाबाद जी अवाम अगरि असांखे इनशाला मौक़ो ॾींदी त बहितर कमु करे ॾेखारींदासीं 20 रुपए अहिड़ो ई आज़ार ॾींदासीं न इनशाला बहितर कमु कंदासीं तव्हांखे मौक़ो न ॾींदासीं जेको आहे तनक़ीद जो इनशाला ताला प्रोग्राम में असांजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे पर हिते वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढी साहीअ जो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक अलीना साहब महिरबानी करे इहो ॿुधायो त जैकबाबाद ज़िले जी हिकिड़ी टाउन कमेटी आहे गड़ी खैरो उनजो चेयरमैन किथे आहे मुंहिंजो चेयरमैन साईं हाणे त ड्यूरिंग करोना अगरि हुयो त उहो हर को जेको आहे पंहिंजे करोना जे हिसाब सां जेको आहे को हिते ज़िले में चेयरमैन केरु आहे चेयरमैन जो साईं शालाणी साहिबु आहे नालो छा अथसि नालो उन जो जेको आहे आमिर ख़ान शालाणी साहिबु आमिर ख़ान शैलानी साहिबु इहो चेयरमैन आहे हुनजो तव्हां निकनेम अगरि यूज़ कंदो त उहा बाक़ी नालो उन जो जेको आहे आमिर ख़ान शैलानी चेयरमैन आहे हा आमिर ख़ान शालाणी अफ़सोस आहे साईं कीअं साईं मोहम्मद जान तव्हांखे ख़बर आहे चेयरमैन केरु आहे मूंखे उनजो राइट न आहे शैलानी साहब साईं जो निकनेम कुझु ॿियो आहे शालाणी साहिबु आहे उनजो निकनेम उनजो यूज़ कंदा आहिनि खैरबख्श शैलानी खैरबख्श शैलानी उतां जो इलेक्टेड चेयरमैन आहे खैरबख्श खान बि चवंदा अथसि बिल्कुलु अच्छा आमिर ॿियो उनजो भाउ आहे न साईं न भाउ आहे उनजो मोहसिन ख़ान नालो आहे भाउ जो भाउ उनजो मोहसिन ख़ान आहे चलो ठीकु आहे उहो आमिर ख़ान चेयरमैन आहे आमिर ख़ान चेयरमैन घणा ॾींहं सीट ते वेठो आहे सॼे हिन टेन्योर में साईं तव्हां जेको अगरि गड़ी खैर जे हिसाब सां तव्हां दोस्त हिकिड़ो सिफ़ा 12 ॾींहं जो जेको आहे उहो त रूपोश आहे केस में आमिर ख़ान खैरबख्श खान जेको आहे हाणे जेके ज़ाती केसिस वग़ैरह आहिनि जेके पर कहिड़ा बि केस उहो पूरो सॼो टेन्योर रूपोश रहियो सीट ते रहियो कोन मामला ऑपरेट कीअं थिया मामला साईं लाज़मी जेको उनजो ऑफिसर जेको बि हूंदो जीअं यूसी जे चेयरमैन जा सेक्रेटरी हूंदा आहिनि अगरि उहो न आहिनि त उनजो सेक्रेटरी जेको आहे डील कयो हूंदो जेके उनजा सेक्रेटरीज़ हूंदा या सभु सिग्नेचर्स त उनजो हूंदो उनजो भाउ जेको वेठो आहे सॼो ॾींहुं सभु शयूं ऑपरेट उहो थो करे गड़ी खेरे में हिकिड़ी नाली ठीकु कोन्हे गड़ी खेरे जो हिकिड़ो महलो ठीकु कोन्हे गड़ी खेरे में न पीअण का पाणी थो मिले न नेकाल जे पाणी जी का सहूलियत आहे उते कॾहिं को चेयरमैन रहियो कोन जेको तव्हां माण्हू विहारिया उते जेको टाउन ऑफिसर विहारियो आहे तव्हां उहो त सिधो सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर जी वायोलेशन आहे उन माण्हू खे सुप्रीम कोर्ट जी उन पाबंदियुनि वारी लिस्ट में उनजो नालो आहे जेको उते तव्हां पंहिंजो विहारियो आहे टाउन ऑफिसर करे
चेयरमैन रूपोश सॼो टेन्योर गुम, जेको हुते टाउन ऑफिसर विहारियो अथव उहो सुप्रीम कोर्ट जे ऑर्डरनि जी वायलेशन करे हुनखे ज़बरदस्ती विहारियो अथव, ऐं हुनजो भाउ वेठो ऑपरेट करे सभु कुझु। माना हीअ त पोइ प्राइवेट हिकिड़ो वॾेर को सिस्टम थी वियो न, जंहिंखे वणे पंहिंजो भाउ जी जाइ ते भाउ गदी नशीना, ईअं आहे छा भला? अवामी उहो त न आहे छा? अर्ज़ु कयां न साईं, उहो रूपोश जी जेकी तव्हां ॻाल्हि कयो था त अगरि रूपोश हुयो त थी सघे थो मां ग़लति हुजां, अर्ज़ु कयां साईं, त उहो रूपोश त न आहे न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। मां अर्ज़ु कयां बिल्कुलु रूपोश, अगरि रूपोश हुजे हा त इलेक्शन कॉन्टेस्ट कीअं कीअं साईं? माना तव्हां तस्दीक कयो था त उहो कंहिं केस में रूपोश न आहे न? न कंहिं मूंखे हिन जी नॉलेज न आहे, उनजो को ज़ाती केसिस त आहिनि, केसिस मूंखे ईअं त साईं मुंहिंजे मथां बि केसिस आहिनि, को ॿियनि दोस्तनि जे मथां बि केसिस हूंदा। रूपोश केस जो हुजणु ऐं केस में ज़मानत ते हुजणु ईअं हर हिकु माण्हू हर ते हिकु माण्हू को न के एलिगेशन्स हूंदा आहिनि। उहो मुजरिम तॾहिं आहे जॾहिं हुन ते को केस साबित थिए। साबित थिए मुलज़िम जी सूरत में त माना खोड़ माण्हुनि ते केस आहिनि, जी हा। पर तव्हां इन ॻाल्हि जी तस्दीक कयो था त उहो कंहिं बि केस में पंहिंजो रूपोश न आहे? न मुंहिंजी नॉलेज में रूपोश न आहे साईं। जेको तव्हां अगरि कानूनी लिहाज़ सां जेको पुछो, हिकिड़ो त रूपोश असां पंहिंजो चवंदा आहियूं साईं रूपोश आहे, पोइ इन ते अफ़सोस कजे न तव्हांजी पुअर मालूमात ते। न मां हाणे को रिसेंटली केस आहे तो अच्छा रिसेंटली माना हाणे थियो, अॻ में कोन्हे? अॻ में कहिड़ो केस आहे साईं मूंखे ख़बर न आहे। रिसेंटली को केस थियो आहे त मूंखे उनजे बारे मां ॿुधायां न, पंहिंजो इहो चेयरमैन तालको गड़ी खेरो हुनजो को नओं केस थियो आहे छा हिन ते? न, हिकु त उहो पुराणा केस आहिनि जेके पुलिस सां बि हिननि जा मसइला आहिनि। वॾो हिकिड़ो तव्हांजो इतला छा आहे? चेयरमैन रहियो सीट ते पूरा 4 साल? इहो जेको तव्हां रूपोशी वारी ॻाल्हि कयो था न, त उहो रूपोशी ईअं आहे त उहो कमु पंहिंजो छॾे कराची वेठो हुजे, ऐं अक्सर चेयरमैन जेके आहिनि तव्हांखे ख़बर आहे त म्यूनसिपलिटी जा जेके आहिनि उहे रूपोशी चऊंसि त उहे वेठा न आहिनि, हा हुते सीट ते मौजूदु न आहिनि, पब्लिक खे नथा मिलनि त पब्लिक खे कोन था मिलनि। ऐं ॿियो जेको तव्हां ॻाल्हि कयो था न त म्यूनसिपलिटी कमु कयो आहे, हाणे म्यूनसिपलिटी जी जेके बेसिक 3 ज़िम्मेदारियूं आहिनि, जेके म्यूनसिपल कमेटी या टाउन कमेटी, इहे शहरी आबादियूं आहिनि, अर्बन इन खे चइबो आहे, ऐं इहे हिन जा 3 अहम जेके हिन ज़िम्मेदारियूं आहिनि, पाणी, ड्रेनेज ऐं सफ़ाई। उनखां अलावा स्ट्रीट लाइट, ॿिया रोड घिटियूं ठाराइण, इहो बि आहे। हाणे इन्हनि 3 शयुनि खे ॾिसो ऐं पोइ तव्हां पंहिंजूं 2 म्यूनसिपल कमेटियूं ऐं 3 टाउन कमेटियूं, इन में जांच कयो ठुल में पाणी पीअण जो आहे, सदाईं रड़ियूं माण्हू एहतजाज कनि था, जेकबाद जो त इहो पुराणो सदाईं रड़ियूं हुन जे लाइ का ॿुधाइण जी ज़रूरत न आहे, साॻी तरह गड़ी खेरे जो। ड्रेनेज सिस्टम 3 शहरनि जो फेल, टाउन कमेटियुनि जो फेल, ऐं साॻी तरह सफ़ाई जो अमलो इहो आहे त 300 या 800 जो अमलो आहे, उनजी जाइ ते 100-150 कमु करे थो। बाक़ी उहे सफ़ेद पोश सफ़ाई वारो अमलो वाइट कलर जेको पंहिंजे घरनि जी सफ़ाई करे थो, ऐं म्यूनसिपलिटी जे ख़ज़ाने जी जेका आहे उहा सफ़ाई करे थो। त बाक़ी त उहो अहिड़ी का कारकर्दगी असांखे नज़र मेन जे ख़ज़ाने जी सफ़ाई ज़रूरु करे थो। सफ़ाई ज़रूरु कनि था पिया उहे। बाक़ी ॿियो को सफ़ाई जो अमलो जेको शहर में जेकॾहिं ॾिठो वञे त हाणे जेकॾहिं 300 बि अमलो अमलनि कमु कंदो हुजे त जेकाबाद शहर जा 31 वार्ड आहिनि, 31 वार्ड, त 6 माण्हू घटि में घटि हिकिड़े वार्ड में हुजनि। ऐं तव्हां पाण अंदाज़ो कयो त जेकॾहिं 6 माण्हू सफ़ाई वारा हिकिड़े वार्ड में डेली बेसिस ते बीठा हुजनि त को वार्ड तव्हांखे गंदो नज़र ईंदो, को घिटी का घिटी तव्हांखे गंदी नज़र ईंदी। वधि में वधि हिकिड़े वार्ड में 10 घिटियूं हूंदियूं, 6 माण्हू तव्हांखे हिकिड़ी घिटी खणनि, हर ॿिए ॾींहं ते हिकिड़ी घिटी जी सफ़ाई कनि, तॾहिं बि तव्हांखे हीउ सॼो शहर जेको आहे साफ़ु सुथिरो नज़र अचे। पर उहो अमलनि आहे कोन, उहो पंहिंजे घर जी सफ़ाई करे थो ऐं म्यूनसिपल कमेटी जे ख़ज़ाने जी सफ़ाई करे थो। अल्लाह साहब महिरबानी करे इहो ॿुधायो त 2 म्यूनसिपल कमेटियूं आहिनि, ठुल जी म्यूनसिपल कमेटी ते रोज़ पाणी जे लाइ उते दाऊं हलनि थियूं, जेकाबाद जी सूरत हाल ते पाण ॻाल्हायोसीं। जेके टाउन कमेटीज़ आहिनि 3, गड़ीखेरे जी टाउन कमेटी ते पाण ॻाल्हायोसीं, मीरपुर टाउन कमेटी आहे, गड़ी असन या सोराब खान सर की टाउन कमेटी आहे। मीरपुर में जॾहिं असां वियासीं उन टाउन कमेटी जी ऑफिस में, त उहा हिकिड़ी मिल अंदरि चयो पियो वञे त हे टाउन कमेटी जी ऑफिस आहे, पर उते चेयरमैन वग़ैरह कुझु बि कोन हो। उहा हिकिड़ी मिल जी ऑफिस हुई जंहिंजो बि किरायो क्लेम कयो वेंदो आहे। उते तव्हां विया हो कॾहिं? उहो ॾिठो अथव उहो तव्हांजी टाउन कमेटी फंक्शनल आहे? मां वियो आहियां साईं, उते बिल्कुलु उहा जेको आहे हिकिड़ो मिल आहे या ऑफिस उते जेको आहे साॻी। मां वरी उहा ई ॻाल्हि कंदुमि त जेके फ्लड खां पोइ जेको असांजे स्ट्रक्चर जो हशर हुयो, त इहा तव्हांजी ॻाल्हि ईअं ई आहे। त मां अॻ में इहो ज़िक्र कयुमि त प्राइवेट जायुनि खे जेको हायर करे बल्दियाती इलेक्शन फ्लड खां पोइ थी आहे साईं। मां जायूं जेके बल्दियाती इलेक्शन त भुट्टे साहिब जे ऐं ज़िया साहिब जे दौर खां शुरू थियूं, जेके ऑफिसिस हुया फ्लड में असांजो स्ट्रक्चर तबाह थी वियो। पोइ प्राइवेट नमूने सां जायूं हायर करे जेके साईं चयो त उतां टाउन कमेटी मीरपुर जी जेका ऑफिस हुई, उतां जे टाउन चेयरमैन उते पंहिंजी गुड्स ठाराए छॾी, उते दुकान ठाराए छॾिया। मूंखे इन बारे में नॉलेज न
आहे साईं जो इहो हुडस ठारायो अथऊं त माण्हू उते उते प्राइवेट दुकान हुननि मार्केट ठाराए छॾियो आहे, उहो त उनको किरायो वठंदा आहिनि माण्हुनि खां। मूंखे इन बारे में न आहे, बाक़ी जेको आहे त अगरि आहे त प्राइवेट ई हायर कयूं आहिनि। बाक़ी बची ॻाल्हि आहे साईं जी की वार्ड जी ॻाल्हि थी, वार्डनि में जेकी सफ़ाई आहे साईं बिल्कुलु सही चवनि था, ऐं मां त इन शइ खे बिल्कुलु एप्रिशिएट कंदुमि त ईअं थियणु खपे, सफ़ाई थियणु खपे सभु। पर हिकिड़ो इहो आहे त साईं असां अवाम जे मथां बि का शइ लागू थिए थी, जेके असांजा जेके शहरवासी आहिनि रिस्पेक्टेड जेको आहे, असांखे पंहिंजे मथां बि इहा शइ लागू थिए थी। असां पंहिंजे घिटी खे पंहिंजे घर खे ईअं न आहे त कचिरो खणी करे असां ॿाहिरि उछले छॾियूं, असां पंहिंजूं जेके सीढ़ियूं आहिनि अॻे वधाए विया आहियूं, घिटियुनि खे सोढ़ो करे विया आहियूं, त असांजे मथां बि इहे शयूं थियनि थियूं। त हर शइ जेको आहे कुझु असांजी पंहिंजे शहरनि जे मथां बि ज़िमेदारियूं आहिनि। हर शइ टाउन कमेटी जा छा स्वीपर हुजनि या ॿियो हिकिड़ो वार्ड आहे, हिकिड़े वार्ड में जेको आहे मसलन जेको आहे 2500 जी जेको आबादी आहे, हिकिड़े वार्ड जी अगरि मसलन 2500 आबादी आहे त 2500 जे वार्ड में घिटियूं आहिनि, त उहो सॼो अगरि कचरा घरनि जा जेके अगरि 100 घर बि आहे उहो कचिरो पंहिंजो ॿाहिरि उछलनि था, डंप करनि था। हिकिड़ो जेको असां उते हर जाइ ते हिकिड़ो पंहिंजो आहे स्ट्रक्चर ठहियलु आहे जंहिंमें कचिरो उछणु खपे, घर खां वठी अगरि उन में उछलनि त ईज़ीली टाउन कमेटी जा जेके अमलदार उनखे खणी वेंदा। पर अफ़सोस सां चवणो पए थो त ईअं ज़िले में असांजे में थिए कोन थो। अगरि इहा ॻाल्हि थिए त काफ़ी बहितरी अची सघे थी। तव्हां त महलनि जी ॻाल्हि कयो था, पाण जिते वेठा आहियूं इहे भरिसां असांजे जिमखानो आहे, जिमखाने जी तव्हां लाइन सां ॾिसो केॾो गंदगी पई आहे। सेशन कोर्ट आहे, सेशन कोर्ट जी दीवार जे भरिसां कहिड़ी गंदगी पई आहे। हिते त महलो कोन्हे, रहाइशी इलाइक़ो कोन्हे, इते तव्हांजी गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि, त महलनि में तव्हां कहिड़ी सफ़ाई कई हूंदी। ऐं हुनखां अलावा हिकिड़ी ॿी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त तव्हां ड्रेनेज जे पाणी जो सिस्टम ठीकु हूंदो, पाणी डिस्पोज थींदो त पाणी न निकिरंदो न, डीसिल्टिंग थिए कोन तव्हांजे नालनि जी। तव्हांजी MSDP का कुझु सॼी प्लानिंग उनजी फेल्यूअर, तव्हांजी म्यूनिसिपल कमेटी जी जेका समूरी वर्किंग जेका डिलीवरेंस आहे उहा कुझु न हुजे त इन सूरत में कीअं थींदो। साईं मां वरी अर्ज़ु कयां त वाक़ई कमु करण जी ज़रूरत आहे। वसाइल महदूद, तव्हां त ॻोठनि चओ था हलूं न लही हली, तव्हां असांखे ॾेखारींदव टाउन कमेटी मेयर शाह जी सूरत हाल, पर हितो लही ॾिसूं था सेशन कोर्ट जे अॻियां गंद जी ढेर पिया आहिनि। बिल्कुल कमु करण जी ज़रूरत आहे साईं। वसाइल महदूद हुजण जे करे जेका इहे कुझु 3 करोड़ रुपया महीनो त मिले थो म्यूनिसिपल कमेटी खे साईं। 3 करोड़ रुपया महीनो, उन में छो सफ़ाई न आहे न साईं। उन में तव्हांजी जेके सोलर लाइट्स आहिनि, उन में ॿियूं स्कीमां जेके वार्डनि जूं स्कीमां, सफ़ाई न कराईंदो तव्हां स्कीमूं ठाराईंदव साईं। असांजे में छा आहे न हाणे वार्ड शहर त साफ़ करे ॾियो न। बिल्कुलु शहरनि जो हक़ आहे, शहर साफ़ करणु खपे। ऐं इन ते असांखे जेको आहे बहितर अञा बहितर जेको आहे इनिशिएटिव वठणु खपे। अगरि किथे का कमी कोताही आहे त उहा बिल्कुलु असांखे करणु खपे। ऐं वार्ड जा मेंबर जेके आहिनि, जेके वार्ड जा मेंबर आहिनि, बेसिकली पंहिंजा वार्ड जो जेको अवाम आहे उनखे चूंडे करे मोकिले थो MC में। जॾहिं उहो MC में अचे थो त उनजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त पंहिंजे वार्ड खे साफ़ सुथरो रखे। वार्ड जा मेंबर त तव्हांजा 31 ई मेंबर रणदा रहिया, असांखे का लिफ्ट ई कोन्हे, असांखे को पुछे ई कोन थो। न लिफ्ट हाणे कीअं न आहे, वार्ड जा मेंबर उन्हनि जी छा ज़िमेदारी, उहे छा करनि? उहे साईं जी तव्हां ॻाल्हि करे वियो त पंहिंजे साफ़ सफ़ाई रखराइनि। उन्हनि को त को स्वीपर बि कोन थो पुछे, तव्हां कई त असांजे चवण सां स्वीपर बि सफ़ाई नथो करे। मां नथो सम्झां साईं अहिड़ो को हाणे अगरि न आहे त उहो इस्तीफ़ा ॾेई हलियो वञे। उनखे कहिड़ी ज़रूरत आहे उते वेहण जी? अगरि उनजी का मली नथी वञे, तव्हां ॾिसो तव्हां हिकिड़ी पोस्ट ते रहो था, अगरि तव्हां आया हो 4 साल, हाणे सभु पूरा थी करे असां सभु जेको असांजे नालनि जे अॻियूं एक्स लॻी वियो, 20 तारीख़ ते असां घर वेंदासीं। जेकॾहिं असां आयासीं आवाम जी ख़िदमत करण खां, वार्डनि जी सफ़ाई करण खां, कोई बि मेंबर हुजे, भले मुंहिंजी 26-27 मेंबर असांजी पंहिंजी पार्टी खां आहिनि, पीपल्स पार्टी टिकट ते हो थिया आहिनि, ऐं उन खां अलावा ॿिया 2-3 ॿिया मेंबर आहिनि। अगरि उन्हनि जी स्वीपर बि नथो वञे त माना कसूर काउंसलरनि जो आहे न। अर्ज़ु कयां न साईं, अगरि उहो कमु डिलीवर नथो करे, कोई बि काउंसलर आहे त लाज़मी ॻाल्हि आहे सुभाणे अवाम बि उन खां पुछा कंदी। ऐं अगरि उनजी हले कोन थी, इवन मां हुजां, अगरि मुंहिंजी न हले त मूंखे उन उहिदे ते वेहण जी का ज़रूरत कोन्हे। वॾी महिरबानी अली नवाज़ ख़ान पंवर साहिबु, मोहम्मद जान ओढाणो साहिबु, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, तव्हां असांजे महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। म्यूनिसिपल सर्विसिस जेके पब्लिक खे डिलीवर करणु खपे आहे, उन्हनि खे न ॻोठाणनि इलाइक़नि में उहो डिलीवर थियो, न शहरी इलाइक़नि में उहो डिलीवर थियो। हर शहर जो माण्हू दाहे थो, उन्हनि खे म्यूनिसिपल सर्विस जे पासे ॾांहुं मुकमिल तौर ते ॼण त हिकिड़े क़िस्म जी मायूसी नज़र आई। यूनियन काउंसिल उहे टोटल फेल्यूअर, ज़िले काउंसिल उनजी का डिलीवरेंस कोन्हे, टाउन कमेटीज़ उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पैसनि जी विरासत थींदी रही, जेके फंड्स उन्हनि खे मिलंदा रहिया। भले उहा कहिड़ी बि टाउन कमेटी हुजे, गढ़ी खेरो हुजे, मीरपुर बुर्डो हुजे या गढ़ी हसन हुजे, या जेके म्यूनिसिपल कमेटीज़ हुजनि, ज़िले जूं 2 म्यूनिसिपल कमेटीज़, उन्हनि जी बि मायूस कन सूरत हाल रही। ऐं मेंबर साहिबान जेके काउंसलर्स आहिनि उहे पाण ॼण त हिकिड़ा मज़लूम नज़र आया। ऐं उते ॻोठाणनि इलाइक़नि में त अफ़सोस आहे त के इलाइक़ा अहिड़ा हुया आहिनि ज़िले जा
जिते उन कॾहिं बि पंहिंजे यूसी चेयरमैन खे न ॾिठो आहे। जॾहिं असां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी विज़िट कयोसीं त उते जे इलाइक़े वारनि दाहियो त असांखे ख़बर बि न आहे त असांजो यूसी जो चेयरमैन केरु आहे। अहिड़ी सूरत हाल में ही बलदियाती सिस्टम कीअं ठीकु थींदो ऐं उनजी माण्हुनि खे अफ़ादियत कीअं थींदी, इहो हिकिड़ो सवालिया निशान आहे। सिर्फ़ु कराची में गंद जा ढेर न आहिनि, सॼी सिंध गंद जो ढेर बणिजी वई आहे। उनखे बहितर करण जे लाइ वस वारनि खे संजीदगीअ सां पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सर्की खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।